सेवण मामा के खबर ॾींदा आहियूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान की पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी अॼु लारकाने में मल्हाई पई वञे। ज़िला जामशोरो NA 226 PS 77 PS 78 PS 79 जे अवाम जो काफ़िलो रैलीअ जी सूरत में अगोणे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, अगोणे MNA सरदार सिकंदर अली रायपोटो की अगवानी में सेवण खां लारकाने रवानो थी वियो। अॼु पंहिंजे अज़ीम क़ाइद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी अक़ीदत ऐं एहतराम सां लारकाने जे ॻोठ गरीकोदा बख्श भुट्टो में मल्हाई वेंदी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी के मौके ते लारकाने ज़िले के ॻोठ गरीकोदा बख्श भुट्टो जिते मोहतरमा शहीद रानी की आख़िरी आरामगाह है, उते मरहूमा की वरसी के मौके ते पूरे पाकिस्तान से गॾु सिंध मां ऐं ज़िला जामशोरो मां भी हज़ारें कारकुन जलसे में शिरकत लाइ वञी रहिया आहिनि।